जय झूलेलाल दोस्तों, हक़ मौजूद सदा मौजूद। मां आहियां तव्हांजो पंहिंजो प्रेम भारतीय ऐं मां तव्हां सभिनि खां माज़रत चाहींदुमि त चङनि ॾींहंनि खां मां फेसबुक ते न आयुमि ऐं चङनि ॾींहंनि खां मां कुझु अपडेट न पियो ॾेई सघां बिकॉज़ कुझु पर्सनल इशूज़ बि हुआ ऐं कुझु प्रोजेक्ट मुंहिंजा अटकियल हुआ जेका वरी मां रिन्यू करे छॾिया आहिनि। ऐं हींअर पहिरें साल में, इन नए साल में 2022 में मां पंहिंजे घरां निकितो आहियां। हींअर असां वञूं था विश्व सिंधी सेवा संगम जे सम्मेलन में एम्बेवली लोनावला। त मां तव्हांखे सॼो ट्रिप ॾेखारींदुमि, तव्हां इहो एंड ताईं ॾिसिजो, तव्हांखे जाम मज़ो ईंदो। ऐं मां तव्हांखे ॿुधायां दोस्तो त कुझु अहिड़ा प्रोजेक्ट्स आहिनि जेका मुंहिंजा अटकियल हुआ, उहो बसि हाणे थोरनि ॾींहंनि में मां रिलीज़ कंदुमि ऐं तव्हांखे ॾाढो वणंदो बि। ऐं कुझु ख़ुशख़बरियूं बि आहिनि हिन साल लाइ, त उहो बि मां तव्हांखे गॾु गॾु ॾींदोमांव। त इहो ब्लॉग तव्हां सॼो ॾिसिजो। ऐं आई एम एक्सट्रीमली सॉरी अगरि मूंसां 3-4 महीना मां जेको न अची सघियुमि मां मुंहिंजे चैनल ते सिंधी वुड ते, उन लाइ मां माफ़ी थो घुरां तव्हां सभिनि खां बिकॉज़ मां थोरो किथे हुयुमि फाथल, बट हाणे मां मूव ऑन आहियां उतां। एंड हींअर ज़बरदस्त असांजो कमु शुरू थी चुको आहे। इहो सॼो टूर तव्हां ज़रूरु ॾिसिजो, छो त हिन टूर खे ॾिसण में तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो। मां तव्हांखे ॾेखारींदुमि। असां हींअर 12:30 थिया आहिनि राति जा ऐं सुबुह जो असां हुते पहुचंदासीं। उन रस्ते में बॉम्बे ईंदो, रस्ते में पुणे बि खंडाला बि ईंदो ऐं लोनावला में असांखे वञिणो आहे। त उहो तव्हांखे रस्ता बि ॾेखारींदासीं असांजे टूर जो आहे। मां चाहियां पियो त 9 साल मूंसां गॾु सॼी सिंधी वुड चैनल जेका बि ॾिसंदड़ आहिनि 9 साल मूंसां गॾु विश्व सिंधी सेवा संगम में हले, त बी कंटिन्यू ऐं गॾु रहिजो मूंसां। गुड मॉर्निंग दोस्तो, तव्हांखे मां राति जो वरी ॿियो सफ़र न कराए सघियुमि छो त मां सुम्ही पियो हुयुमि ऐं ज़बरदस्त निंड अची असांखे। मां त सुम्ही पियो हुयुमि हिते। त हाणे बसि पहुची विया आहियूं हुते असां एम्बेवली लोनावला। त मां तव्हांखे ॾेखारियां थो एम्बेवली लोनावला। त दोस्तो मां जीअं तव्हांखे ॿुधायमि त हींअर लोनावला असां पहुची विया आहियूं हुते एम्बेवली में ऐं बिना पुछ परब ऐं बिना कुझु एंट्री न आहे हिते। त हिते मां ॾिठो हिननि लिखियो हुते मुंहिंजो आर्टिस्ट में नालो, वो आप दिखा सकते हो कहाँ पे था वो। बिना हिन जे अचनि न ॾींदा आहिनि ID वग़ैरह जे। चङनि ॼणनि खे ईअं बि आहे त मुंहिंजो नालो ॿियो कुझु आहे, पर मुंहिंजो असली नालो उहो ई आहे प्रेम। त हे हाणे मूंखे वठी वेंदो पंहिंजी जॻह ते ऐं मुंहिंजी गाॾी पुठियां ई आहे। त दोस्तो इहो आहे नज़ारो एम्बेवली लोनावला जो। इहो हिकु पंहिंजी प्राइवेट सिटी आहे, हिकु आइलैंड ते। ईअं सम्झो हिते हिकिड़ो ज़बरदस्त हिकु नंढी सिटी सजाई वई आहे ऐं हींअर हितां मूंखे पंहिंजी की वठणी आहे। मां थोरो जल्दी अची वियुमि ऐं हिकु ॾींहुं लेट आयुमि ऐं सुबुह जो वरी मां जल्दी अची वियुमि। न त हितां ॾिसी था सघो स्वागत लाइ हिननि ढोल वोल बि रखिया हुआ, पर हाणे छा थो करे सघिजे। हाणे मां हितां वठंदुमि पंहिंजी रूम की रिसेप्शनिस्ट सां वञी करे। हाय गुड मॉर्निंग, प्रेम भारतीय। हाँ चई। त हिते पहिरियों सभु मूंखां पुछंदा छाजे लाइ आयो आहियां, छाजे लाइ न आयो आहियां, ऐं हिन खां पोइ रूम ॾींदा। ॾिसो दोस्तो, हिते हिन शइ जो बि मज़ो वठी सघिबो आहे। जेसि ताईं मूंखे रूम ॾिए तेसि ताईं मां तव्हांखे थोरो थोरो ॾेखारींदो थो हलां। तव्हांखे रेसिंग करणी आहे त हिते गो कार्टिंग बि आहे ऐं दुनिया में उॾण जो शौक़ु आहे तव्हांखे त पैरा मोटर राइटिंग बि आहे। जाम कुझु आहे हिते, चार्टर प्लेन्स आहिनि हिते ऐं मज़ो ई मज़ो आहे। बसि हाणे सिंधी सभिनी हंधि मज़ो ई मज़ो कंदा आहिनि। हा, त इहो आहे विश्व सिंधी सेवा संगम जो 4th कन्वेंशन। अञा त तव्हांखे कन्वेंशन ॾिसण में जाम मज़ो ईंदो। फ़िलहालु त पाण अञा एंट्री कई आहे। दोस्तो मां जीअं तव्हां ॾिठो सॼो हुते हींअर रिसेप्शनिस्ट खां मिलियासीं, पंहिंजी ID ॾेखारी, हिन खां पोइ वञी करे हिते एंट्री थींदी आहे छो त पंहिंजी पर्सनल कोई सिटी आहे ऐं हिते विश्व सिंधी सेवा संगम जो 4th कन्वेंशन आहे। जीअं त मूंखे डॉक्टर राजू मनवानी सर चयो त भई हिते जाम मज़ो अचण वारो आहे प्रेम, ऐं मूंखे ख़बर आहे
हर दफ़े विश्व सिंधी सेवा संघ में मज़ो ईंदो आहे, बिकॉज कुझु यूनिक कंदा आहिनि इहे। ऐं हिते जाम कुझु आहे जेको तव्हां ॾिसंदा अॻिते तव्हांखे वणंदो बि। ऐं पहिरियों दफ़ो ईअं थियो आहे त इंडिया जा सभु आर्टिस्ट हिते आया आहिनि, माना मोस्टली आर्टिस्ट जा आया आहिनि। ऐं करोना जे करे कुझु आर्टिस्ट न बि अची सघिया, जीअं त मुंहिंजी कल्ह ई ॻाल्हि थी महेश चंद्र अंकल खां, त उहो थोरो तबियत उन्हनि जी नासाज़ हुई त उहो न अची सघिया। घनश्याम वासवाणी सर अञा ताईं न अची चुकिया आहिनि। एंड मोहित शेवानी असांजो कॉमेडियन, उनखे बि कोरोना जो कुझु असरु थियो आहे त उहो बि न आयो आहे। त कुझु इन रीज़न जे करे न आहिनि, बाक़ी मोस्टली सभु आर्टिस्ट हिते आया आहिनि। जतिन उदासी आयो आहे, मोहित लालवानी, पिंकी, पोइ कमलेश कपूर, जाम आर्टिस्ट आया आहिनि, नील द रॉक स्टार, प्रेम भारती आहे। त हिते ऑलमोस्ट सभु आर्टिस्ट अची चुकिया आहिनि। ऐं पहिरियों दफ़ो सभु हिकु स्टेज ते हूंदा, माना इहा बि हिकु वॾी ॻाल्हि आहे त सभु आर्टिस्ट आया आहिनि हिते। ऐं जाम सुठी फैसिलिटी आहे हिते। त बसि विश्व सिंधी सेवा संगम जो इहो सम्मेलन तव्हांखे मां ॾेखारींदो वेंदुमि ऐं तव्हां जुड़ियल रहिजो। हे अञा थोरो टाइम थो लॻाए रूम ॾियण में, बिकॉज़ उनखे ख़बर आहे त मुंहिंजी सिंगल ऑक्यूपेंसी आहे। एंड मां हिकु ॾींहुं पोइ आयो आहियां। हे 7 तारीख़ शुरू थियणो हुयो, 8 तारीख़ आहे त मुंहिंजो रूम ॿिए किथे हली वियो आहे, त हाणे मूंखे सिंगल ऑक्यूपेंसी रूम कढी थो ॾे। ऐं वीचारो मूंखे सुञाणे, छो त मां पहिरों बि अची चुको आहियां हिते गुजराती इवेंट करणु, त मूंखे ख़बर आहे हिते कीअं सिस्टम आहे। ऐं बसि ॻोल्ही रहियो आहे मुंहिंजे लाइ वीचारो रूम। मुंहिंजो ड्राइवर आहे त उनजे लाइ बि वीचारो रूम ॻोल्हे रहियो आहे। ऐं मिली वेंदो आई होप। ऐं होप त छा, मिली वेंदो, छो त मुंहिंजो रूम त आहे न। पर हिननि खे ख़बर न हुई त मां हिकु लेट ईंदुमि। बिकॉज़ मां तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजो कल्ह ॿिए हंधि शो हुयो, मां उहो शो ख़तमु करे पोइ वरी हिते आयो आहियां। बसि मालिक जी दया आहे त शो सभु शुरू थी चुका आहिनि असांजा। एंड बसि बैक टू बैक हींअर शोज़ कंदा था वञूं। ऐं मां तव्हांखे ॿुधायो हुयो त मां तव्हांखे कुझु न कुझु ख़ुशख़बरियूं ॾींदोमांव, त हिन सॼे कन्वेंशन में तव्हांखे ॿुधाईंदुमि कहिड़ी कहिड़ी ख़ुशख़बरियूं आहिनि। त दोस्तो रूम मिली वियो। एक्चुअली मूंखे राजू सर खे उथाइणो पियो, सुबुह जा 7:30 थिया आहिनि ऐं आई थिंक उहो 3:30 खां पहिरियों सुम्हिया न आहिनि। त कल्ह शो हुयो हिते ऐं बसि मिली वियो आहे। ऐं हितां खां 1.5 किलोमीटर परे आहे रूम, छो त हिते सभिनि खे विलास मिलंदा आहिनि। हिते पर्सनल रूम न हूंदो आहे, हिकु विला ठहियलु हूंदो आहे। मां तव्हांखे उहो बि थो ॾेखारियां। मज़ो ई मज़ो आहे सर हिते। त बसि जुड़ियल रहिजो ईअं ई। हिते पुछणो पवंदो आहे कीअं वञिणो आहे, छो त जाम वॾो आहे इहो। त हिननि खां पुछूं था, भैया एक बार इसमें बता दोगे आप यहाँ से कैसे लेना है? 200 मीटर की दूरी है, नल आएगा। हाँ। नल आएगा, ऐसे सिग्नल आएगा। यहाँ से ओके। लेफ्ट लेना है सीधा। अच्छा, ठीक है, ठीक। थर्ड लेफ्ट आएगा, वहीं पर सुप्रीम कोर्ट है। ओके, थैंक यू। त बसि हाणे मां पंहिंजी गाॾी में वियां थो, वरी तव्हांखे थोरो ॾेखारियां थो। यहाँ से सीधा लेना है। हाणे हितां खां असांखे रूम वठिणो आहे। वरी मेन असली चाबी हितां खां मिलंदी। हे विश्व सिंधी सेवा संगम जी इमरजेंसी एम्बुलेंस आहे। हाणे इहा गाॾी मूंखे छॾणु वेंदी पंहिंजे कॉटेज ते। त हाणे लगेज रखे पियो मुंहिंजो ड्राइवर। त बसि हलूं था दोस्तो। छॾणु हलंदी असांखे। ईअं थो लॻे पोलो खेॾणु थो वञा मां। ये पोलो बाइक ही है ना वैसे तो, इसके लिए तो है नहीं। ॿुधायो हाणे एक्चुअली इन लाइ आहे छो त अंदरि हैवी गाॾी न वेंदियूं आहिनि, बिकॉज़ हिते घास आहिनि कुझु ऐं नंढड़ा रोड आहिनि, ॾिसो हिन टाइप जा। त हे आहे असांजो रूम। लगेज रखी छॾियो।
त दोस्तो हींअर बसि रूम मां फ्रेश थी करे ऑडिटोरियम ते पहुची आया आहियूं। हींअर असां आया आहियूं विश्व सिंधी सेवा संगम जे सम्मेलन में। मां तव्हांखे घड़ी घड़ी यादि थो करायां मां किथे आयो आहियां। ऐं तव्हां ॾिसी था हुते फ्लैग्स लॻल आहिनि ऐं मुंहिंजे पुठियां इहो मां तव्हांखे ॾेखारियां थो। इहो ऑडिटोरियम जो गेट आहे। हिते सभु मां कार्रवाई करे छॾी पहिरियों ई ऐं स्कूलिंग चालू थी वई आहे एक्चुअल, पर मां थोरो तव्हां हूअं ई लेट आहियां अॼु, त पहिरां ई मां इहो सभु करे छॾियो आहे। हींअर तव्हां ॾिसो था हिते नाश्तो चालू आहे ऐं सभई गेस्ट अची चुका आहिनि। मां बसि हितां इजाज़त वठंदुमि तव्हां खां, बिकॉज़ वरी सभु सेल्फियूं कढाइण बीह रहंदा त वरी टाइम थी वेंदो। दोस्तों हाणे मां तव्हां सभिनि खे ॿुधायां त हींअर विश्व सिंधी सेवा संगम जो जेको सम्मेलन हली रहियो आहे, त हींअर मूंसां गॾु सरल भाई आयो अथव ऐं चांहि मूंखे हिननि पाण भरे ॾिनी आहे। मन मां कहिड़ो नसीब नारो आहियां। वॾी ॻाल्हि सरल जहिड़ो सिंगर मां सच थो ॿुधायां, दिलि सां थो ॿुधायां, सरल जहिड़ो सिंगर मां सिंधी समाज में न ॾिठो आहे, छो त इन जा जेका सुर आहिनि ज़बरदस्त आहिनि। ऐं मां सच थो ॻाल्हायां यार, मां कूड़ थोरी ॻाल्हायां न, बिकॉज़ सच में सरल जेको ॻाईंदो आहे न, सरल जी जेका रुहानियत आहे न म्यूज़िक में, हिकु अलॻि ई लेवल ते आहे। ऐं जॾहिं सरल ॻाईंदो आहे त सच में मूंखे ईअं लॻंदो आहे हिनखे ॿुधंदो आहे। मां राति जो सुम्हंदो आहियां त सरल जा गाना ॿुधी सुम्हंदो आहियां। उहा सची ॻाल्हि अथव, सची कमाई ऐं सरल भाई हिकिड़ो कोई बि ॿुधायो न असांजे वधीक छा ॿुधायो गजन या कलाम जेको पंहिंजे दिलि में रूह जो तो सार हलियो। वफ़ाईअ जा पुतला वफ़ादार सिंधी, हू हर फन में आहिनि से होशियार सिंधी। वफ़ाईअ जा पुतला वफ़ादार सिंधी, क्या बात है सर। प्यासनि खे पाणी पीआरनि था सिंधी, जॾा जीअं के जीआरनि था सिंधी। धर्मशाला मंदिर बणाइनि था सिंधी, लुटे घर खे मेला लॻाइनि। अरे क्या बात है जानी। चंद्र चंड ताईं अगरि जेको पहुतो, वाह वाह, त सम्झो सो हूंदो पहिरियों यार सिंधी। पुतला वफ़ादार सिंधी। सच में सिंधी वफ़ादार हूंदा आहिनि। सरल भाई जो इहो भॼन मां सची ॻाल्हाईंदो आहियां। सच त बीठो नच कूड़ त पाए धूड़। सरल भाई सच में सुठो ॻाईंदा आहिनि जी। अगर वो गाना गाइंदो तो गा ही न सकदो। साईं इन्हनि जो नालो ई सरल आहे। ये पाण इंसान भी सरल आहे। हाणे तारीफ़ करे मारी तो मूंखे लॻंदो सुठो प्यारे ॻाल्हाए सही थो, पर विश्वास न हुयो, पर हाणे विश्वास थी वियो। सिंधी वुड इज़ बैक, प्रेम भारती इज़ बैक। क्या बात, सिंधी वुड इज़ बैक, सची ॻाल्हि आहे। त जीअं त दोस्तो मां तव्हांखे पहिरों ई ॿुधायो त मां हींअर पहुची वियो आहियां विश्व सिंधी सेवा संगम में, ऐं मूंसां गॾु डॉक्टर पीताम्बर पीटर दलवानी सर खां चांहि पियो पिया मां। त सर जय झूलेलाल। जय झूलेलाल। हितां असां सां गॾु नीतू मटाई इहे बि ॾाढो सुठो सिंगर आहिनि। तुलसी सेठिया साहब आहिनि। तुलसी सेठिया तव्हां इंट्रोडक्शन था ॾियो। मूंखे लॻे थो मां एंकरिंग बंदि करे छॾां, पर पीटर सर खां जॾहिं बि मिलंदो आहे मूंखे 2 किलो खून वधी ईंदो आहे। त वरी ईअं तव्हां कंटिन्यू रहिजो, वरी मां तव्हां खां गॾिजंदुमि। जय झूलेलाल। सिंधी वुड चैनल वरी खां असांजे विच में छॾियो आहे। मां चाहियां थो जीअं पहिरियों असां सभिनी मिली करे प्रेम ऐं प्यार सां असांजे एंकर भारती जीअं असांखे सिंधियत लाइ एॾो मैसेज ॾिनो, एॾियूं कल्चर लाइ, भाषा लाइ एॾो ॿुधायो, वरी असां मिली करे
इन चैनल खे वधायूं ऐं शुभकामनाऊं ऐं हिन में साथ ॾियो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधायां त सिंधी वुड तो यादि अचे विश्व सिंधी सेवा संगम जय में झूलेलाल। हाणे असांजी परेड शुरू थियण वारी आहे। तव्हां सभिनि खे वेनिती आहे पंहिंजी पंहिंजी सीट वठो ऐं जेके बि असांजा फ्लैग्स अचनि था, असांजा ग्रुप अचनि था, उन लाइ तव्हां ताड़ी वॼाए करे क्लैपिंग करे जेको उन खे थोरो तव्हां प्रोत्साहित कयो। ठीकु आहे, थैंक यू। हलो इहे थिए तेसि ताईं मां तव्हांखे हिकु ॼणे खां मिलाइणु चाहींदुमि, जय शर्मा सर, जेका असांजे सिंधी वुड चैनल ते बि अची चुका आहिनि। त पहिरियों दफ़ो फेस टू फेस मुलाक़ात थी थिए, त मां तव्हांखे मिलाइणु चाहींदुमि जय शर्मा सर। सभिनी खे जय झूलेलाल। सभिनी खे जय झूलेलाल ऐं प्रेम तव्हां सां मिली ख़ुशी पई थिए। तव्हां सां शोज़ मुंहिंजा 3-4 थिया, पर शख़्सी सतह ते असीं पहिरियों दफ़ो पिया गॾिजूं। हिन ब्लॉग जे माध्यम सां प्रेम जे चैनल सिंधी वुड खे वाधायूं। उन्हनि तमामु सुठा शोज़ कंडक्ट कया ऐं उहे ई अहिड़ा इंफॉर्मेटिव, एंटरटेनिंग ऐं काफ़ी सुठा शोज़ ठाहींदा रहनि ऐं मुंहिंजूं बेस्ट विशिस। हिननि सुठो कमु कयो आहे ऐं होपफुली अञा बि सुठो कमु कंदा ऐं सभई प्रेम खे सपोर्ट कंदा रहो। बेस्ट विशिस प्रेम। थैंक यू सो मच जयेश भाई। ऐं मूंखे सची ॿुधायो न त हे जेको सिंधियत जे जाइ जेको असां शोज़ कया, हिन में सिंधी नॉलेज जेको वधीक में वधीक ॾिनो आहे उहो जय शर्मा सर ॾिनो आहे असांखे, बिकॉज़ असांखे एॾी ॼाण कान्हे, पर सर असांखे जाम सुठो सपोर्ट कयो आहे। ऐं ईअं ई मां तव्हांखे सभिनि खां गॾिजाईंदुमि धीरे धीरे करे। हींअर असां शंकर सर खां मिलियासीं, हींअर जय सर खां मिलियासीं, हींअर सभिनीनि खां मिलंदासीं। त मिलूं था ईअं ई कंटिन्यू जुड़ियल रहिजो। जय दरबारी, जय झूलेलाल। तव्हांखे भाइरनि खे भेणनि खे मां तव्हांखे ॿुधाईंदे ॾाढी ख़ुशी थिए थी कि सिंधी वुड चैनल तव्हांजी शेवा में 2022 में वरी हाज़िर थिए थो। उहो ई रंग रूप सां, उहो ई एंटरटेनमेंट, उहो ई मनोरंजन जा प्रोग्राम ठाही करे तव्हांजी शेवा में समक्ष हाज़िर थिए थो। सभई बिल्कुलु उनजो पूरो लाभ वठंदा ऐं सभई बिल्कुलु इहा ई सम्झो आशीष कंदा चओ, शुभकामनाऊं ॾींदा कि इहो चैनल हमेशह लगातार हलंदो रहे। मां बि संत कंवरराम धाम जी तरफ़ों इहो ई आशीर्वाद कंदुमि कि सदाई जेके बि इन चैनल सां जुड़ियल आहिनि, जेकी बि शेवा करनि था, सदाई फलंदा फूलंदा रहे और चैनल बि हमेशह फलंदो फूलंदो रहे ऐं सभई इन जो लाभ वठो। सभई इन में सेवा जे लाइ माध्यम सां जेकी सेवा उहे करे रहिया आहिनि, सभिनि खे मनोरंजन करे था रहनि। बिल्कुलु धन्यवाद। प्रेम भारतीय भी तव्हांजी सेवा में बिल्कुलु अग्रसर आहे ऐं हमेशह रहंदा। उनजो बि तव्हां सभई लाभ वठंदा, सभई उन्हनि खे साथ ॾेई करे अॻिते वधंदा रहंदा। धन्यवाद। दोस्तों ये आहे लेक गार्डन वञूं था असां। सभु सम्मेलन वम्मेलन त तव्हां ॾिठो हींअर, पर हाणे वरी वञूं था, सभु उते वेठा आहिनि। असांजा पीटर अंकल, राजू सर सभु उते ई वेठा आहिनि, त असां हाणे उते था वञूं। ये लेक जो डेम आहे, उते हाणे लेक गार्डन ईंदो, त मूं चलो तव्हांखे इहो बि ॾेखारियां। त दोस्तों ॾिसो, असां बोट में वञूं था, उते जतिन वतिन सभु वेठा आहिनि। अचो तव्हांखे उन्हनि सभिनि खां बि मिलायां। अरे यार ऐसे क्यों करते हो? हाय लाल सभई चो झूले, ये सब बोल। हाँ इतना ही से तो हली वञूं। ॾिसो तव्हां वञनि था हुन पासे। यार मां थोरो लेट थी वियुमि, हे सभु हली आहे। बोट ते जॻह न हुई, हे ॾिसो जेटकी। हाणे मां जेटकी में वेंदुमि, पर इन जो मां फुटेज न ॾेखारे सघंदुमि, बिकॉज़ ये मां हलाईंदुमि त मां कढंदुमि कीअं फुटेज। त
त हींअर एंजॉय चालू थी वियो आहे हिते मूंसां गॾु सोनू विश्नानी गॾु आहिनि तव्हां त सुञाणींदा बैक स्टेज जा किंग आहिनि त हींअर सभु एंजॉय था कनि मां तव्हांखे सिंधी सम्मेलन में अंग्रेज़ी गाननि ते असां मौज था कयूं ऐं असां ॾिसो हे नेपाल मां बि आया अथव हिते तव्हांखे ॾेखारींदो रहंदो हींअर मूंसां गॾु जाम ॼणा वेठा शोर जाम आहे मां तव्हांखे मिलाइणु चाहींदुमि असांजा पीटर सर जय झूलेलाल जय झूलेलाल पीटर सर खां हाणे मां पुछणु चाहींदुमि त मज़ो अचे थो सर बिल्कुलु बिल्कुलु ज़बरदस्त त तव्हां विश्व सिंधी सेवा संगम जे कन्वेंशन जे लाइ ॿ अखर कुझु आई विल विश देम ऑल द बेस्ट एंड मच मोर एंड मोर जीअं हिन भाई साहब नेक्स्ट ईयर दिल्ली में रखिया आहिनि प्रोग्राम कन्वेंशन एंड इट्स अ सुपर फीलिंग व्हेन यू कम तव्हां घणनि ई ॼणनि सां गॾिजो था ॾाढी ख़ुशी थी थिए भई हेतिरा असांजा सिंधी भाउर गॾजनि था मां त चाहींदुसि भई हर 6 महीने कन्वेंशन थिए ऑल द बेस्ट टू VSS ऐं हिते असांजी नीतू कारिया बि वेठी आहे जय झूलेलाल तव्हां सभिनी खे VSS जे 4th इंटरनेशनल कन्वेंशन जूं बेहद बेशुमार वाधायूं सेफ रहो घर में ख़ुशि रहो पर सिंधी सम्मेलन में ज़रूरु अचो उते कोई प्रॉब्लम न आहे सभु सिंधी सियाणा आहिनि जेके ठीकु आहिनि उहे ई आया आहिनि जय हाणे तव्हांखे सॼो टूर करायो मां हाणे मां खां गॾु जेका शख़्सियतूं वेठियूं आहिनि उनखां मां तव्हांखे इंट्रोडक्स करायां थो हिकु त आहिनि असांजे तव्हां ॿुधो हूंदो जाम गाना ॿुधो हूंदो पर हिकु छा चइबो आहे हिनखे अहिड़ो कोई कलाकार कान्हे जंहिं हा मां सिंधी या ॻायो न हुजे त मां तव्हांखे हाणे रूबरू कराईंदुमि जिन जो इहो गानो आहे जिन जा इहे ऑनर आहिनि मूंसां गॾु वेठा आहिनि राज जुरानी सर नमस्ते सर सिंधी वुड चैनल लाइ तव्हां कुझु चवणु चाहींदा छो त इलाही ॼणनि जा मूंखे कमेंट आया त सिंधी वुड बंदि छो आहे छो त 3-4 महीना मां बि थोरो हिकिड़े प्रोजेक्ट में अटकी पियो हुयुमि त मां सिंधी वुड खे अॻियां वधाए न सघियुमि ऐं कुझु पर्सनल इशूज़ बि आहे मुंहिंजी लाइफ में बट उहो सभु हाणे क्लीन थी विया आहिनि त सिंधी वुड चैनल लाइ तव्हां छा चईंदा छो त सिंधी वुड ते इहे सभु असांजा जेका दर्शक आहिनि इहे बेसब्रीअ खां इंतज़ारु बि था कनि ऐं मूंखे कमेंट्स बि ईंदा आहिनि ऐं प्राइवेट पर्सनल कॉल बि ईंदा आहिनि त तव्हां उन्हनि खे चई सघो शुभकामनाऊं सिंधी वुड चैनल जे लाइ ॾाढी ख़ुशी थी पहिरीं ॻाल्हि त नालो ई सिंधी वुड आहे त माना डेफिनेटली सिंधियत जे लाइ तव्हांजो चैनल जाम कुझु करे सघे थो कंदो हूंदो डेफिनेटली मां सिंधी आहियां ॿोली में त मां हाणे तव्हांजे साम्हूं सर खां हिकु रिक्वेस्ट कंदुमि फरमाइश त मां न चई सघंदुमि छो त मुंहिंजी हूअ अञा मां एतिरो न आहियां हिते ॿी फरमाइश चालू थी वञे हाणे उहो फरमाइशूं ॿुधूं पोइ वरी ॿुधाईंदासीं तव्हांखे तेसि ताईं मां तव्हांखे कमलेश कपूर खां बि मिलां हेलो मिलो था फाउंटेन शो तव्हांखे ॾेखारियां थो फाउंटेन शो वरी हिकु भेरो तव्हांजे साम्हूं सरल रोशन तव्हां हेॾा बल्क में कलाकार किथे बि न ॾिठा हूंदा तव्हां ॾिसो हेॾा राज जुरानी सर सरल रोशन उहो असांजा नील द रॉक स्टार नीतू मठाई जी हुन पासे तव्हां ॾिसो था दृष्टि कुकरेजा असांजे जीजाजी सां गॾु हिन पासे मंजू दीदी ऐं वरी जतिन वरी बिज़ी साम्हूं जतिन पियो अथव हा प्रेम भारती भारतीय यार हिननि खे भारतीय चवण में ई नथो अचे हिननि खे सेखारिणो पवंदो प्रेम भारतीय न सरल त कुझु बि चए मुंहिंजो भाउ आहे वॾो ऐं दोस्त आहे मुंहिंजो जाम सुठो तव्हां भले भारती चओ त बि हले
और क्या मां त भारतीय चयो तूं ई भारतीय थो चए न तव्हां भारती चवंदा त बि हले प्रेम त तव्हां सां गॾु ई आहे असांजी पहिरीं अवॉर्डी आहिनि रोशनी उदानी जी करल वसन जी ऐं नेक्स्ट हुन खां पोइ आशा डेपला जी आशा देवला जी तव्हांखे वाधायूं हुजनि कहिड़ो फोन आई तंहिंखां पोइ धनवंती नागपाल जी Congratulations to Dhanwanti Nagpal ji. असांखे कल्ह मिली रोहित छाबड़िया जी लेकिन आया